नाज़रीन, मशहूर टिकटॉकर हरीम शाह पाक भारत मैच बाबत हैरान कंदड़ इंकशाफ कया आहिनि। मशहूर टिकटॉकर पाक भारत मैच बाबत एक हैरान कंदड़ दावा करे छॾी आहे। पाकिस्तानी टिकटॉकर हरीम शाह तरफ़ां दावा कई वई आहे त भारतीय क्रिकेट बोर्ड BCCI पाकिस्तानी टीम ते कारो जादू करे छॾियो आहे। समाजी राब्तनि जी वेबसाइट एक्स अॻूणी ट्विटर ते पंहिंजे पैगाम में टिकटॉकर चयो आहे त भरवेसे जोगन ज़रियनि मूजिबि BCCI जे सेक्रेटरी GA शाह पाकिस्तानी क्रिकेट टीम ते कारो जादू करण लाइ माहिर जादूगर कारतक चक्रोती जूं ख़िदमतूं हासिल करे वरितियूं आहिनि। टिकटॉकर ICC खां मुतालबो कंदे चयो आहे त उन जी जांच कई वञे। उहो क़दम क़बूल करण जहिड़ो न आहे। ICC वर्ल्ड कप में भारत खां शिकस्त ते जिते क्रिकेट जा शौक़ीन इंतहाई मायूस आहिनि, उते क्रिकेट जे माहिरनि हिन शिकस्त जो सबबु टीम में कोताहियुनि खे क़रार ॾिनो आहे।